KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुं जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गढ़ी यासीन प्रेस क्लब लॻ थाणे खां चंद क़दमनि जे मुफ़ासिले ते सिगरेटनि ऐं बिस्केटनि जे केबिन मां चोरी। गढ़ी यासीन प्रेस क्लब लॻ सरफराज़ बोड़ो जे सिगरेटनि ऐं बिस्केटनि जे केबिन मां राति देर सां चोर चोरी करे विया। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ सरफराज़ बोड़े पंहिंजे वालिद समेत गढ़ी यासीन प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त मां मिसकीन ऐं बीमार माण्हू आहियां। मुंहिंजे गुज़र सफ़र जो ज़रियो केबिन ते आहे, जंहिंजा राति देर सां चोरनि ताला टोड़े उन मां पयल समूरो सामान ॻुहारे विया आहिनि। मां SHO गढ़ी यासीन, DSP गढ़ी यासीन ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो थो करियां त मूं ग़रीब जी थी वियल चोरी वापसि कराए मूंसां इंसाफ़। खबरुं जी दुनिया।